नाज़रीन इन वक्त असी गड़ी खेरो भरसा लुंड माइनर शाख वट बीठा आहियूं जिते लुंड माइनर शाख के गोठ गुलाम सवर बबर भरसा जो आहे घारो लगी वियो आहे। घारो जो लगो है उन समय जेका जरेब है ज़मीन ज़रई ज़मीन वह पानी हेठ अची वही है। मच्छी जो तलाव है जैमें लखन रुपये की जेका मच्छी हुई वह पिण जो ज़ाया थी वही है। जैसे तो जो इन वक्त गोठ गुलाम सरवर बबर तरफ जो पानी वधी रो है जो उनके जो जल्दी बंद न किया हुयो घारे के तो गोठ बुडण जो भी खतरो है। असांजा गोठाणा इतने मौजूद आहिनि जेके उन्हनि खां वधीक पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जेका खॾ हुई उनमें 10-12 मच्छी पियल हुई जंहिंखे 1.5 साल थी वियो आहे। 100 जरेब में सारियूं पोखड़ाऊं उहे बि सॼियूं ॿोल में अची वियूं आहिनि। हिन महिल ताईं को बि नुमाइंदो असां वटि सरकारी न पहुतो आहे। असां डाक्टर करे आया आहियूं, ख़र्च कयो अथसि, हाणे को बि असांजी तदारक त कयो घटि में घटि अचे पंहिंजो कुझु न कुझु मुंहुं त ॾियो। असां ग़रीब माण्हू काॾे अची ख़र्च करे करे धमा थियासीं। बरसातनि ॿोलियो, वरी तव्हां बि हथ सां ॿोलियो था, पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी। हा जी, हारनि वटि त का शइ न रही आहे। उन्हनि खे खारायूं या हुकूमत जी पूराई कयूं, काॾे असां पूरो कयूं। महिरबानी करे सरज़मीन ते ॾिसो, 25-30 फुटनि में घारो पियो आहे जेको असां हाणे खंड जे मथां बीठा आहियूं। सहाफ़ी बि आया आहिनि, ॿिया माण्हू बि बीठा आहिनि, काफ़ी ॾिठो अथनि। तव्हां बि महिरबानी करे अचो त सही घटि में घटि। लुंड शाह खे घारो लॻो आहे राति 2:30 बजे खां। हिन वक़्तु जेको आहे 100 जरेब ते फसल बीठल आहे, उहो बि जेको आहे ॿुॾी वियो आहे। 10-12 जरेब में मुंहिंजो तलाउ आहे मच्छी जो, जंहिंमें 2-2.5 किलो कुरड़ी 2-2.5 किलो जे वज़न सां कुरड़ी हुई, उहा बि जेको हली वई। ॻोठ जेको आहे ॿुॾण वारो आहे, ॻोठ में पाणी पहुचण वारो आहे। हाणे कोई बि सरकारी अमलदार न आयो आहे हिते जो अचे को मछली ॾे या को ट्रैक्टर आणे। असां पंहिंजो पाण जेको आहे किराए ते करे आया आहियूं हिते। इन टाइम ताईं कोई भी अमलदार न आयो आहे। 200-250 सारी जो फसल हुयो, मच्छी जो तलाउ हुयो, जेको 2-2.5 किलो कुरड़ी हुयसि, उहो बि ॿुॾी वियो आहे, उहो तबाह थी वियो आहे। इन टाइम ताईं कोई बि न आयो आहे लड़ी, को सार संभार नथो लहे। हिन टाइम ताईं हारी मौलाई तबाह थी विया आहिनि। अॻिए चकर बाईपास जे परे पासे लॻो, अॼु हिन पासे लॻो आहे। हथराज़ू पाणी छॾनि था, को बि अहिड़ो अमलदार नथो अचे को सार संभार लहे। असां त मिसकीन हारी तबाह थी विया आहियूं। कॾहिं परे पासे भॼे थो, कॾहिं ओरे पासे रहूं, कॾहिं शाख सफ़ा सुकल आहे, कॾहिं हेतिरो पाणी अचे थो जो सफ़ा अर्शो तार अचे थो। हे हथराज़ू करनि था असां ग़रीब मिसकीननि खे तबाह करण जे लाइ। असां पूरा मथे अपील कयूं था त असांजी सार लहो। असां तमामु मिसकीन माण्हू तबाह थी विया आहियूं। असां जेको सार संभार लहो कोई बि नथो अचे, न हिन टाइम ते कोई आयो आहे। असां पाण पंहिंजो मदद कयूं था। हिते सागल माण्हू मिसकीन खंड ॿधनि था, कोई अहिड़ो माण्हू न आयो आहे। असांखे मिशनरी मिले जेको पाणी निकाल थिए, पाणी असांजो निकाल थिए, सारी असांजी बचे। सारी न बचंदी असां मिसकीन माण्हू काॾों ॾींदासीं। हारी असां व्याज ते भाण वरितो आहे, ॿिज चाइना जो वरितो आहे। तव्हांखे ख़बर आहे त लखे मूं ते ख़र्चु थिए थो, अञा बि कोई न आयो आहे। असां छा कयूं बाबा? 3 बजे राति जो 40-50 फुट में घारो आहे लुंड शाख में। तक़रीबन हिते 100 जरेब ज़मीन आबाद आहे, जंहिंमें तलाउ आहे मच्छी जो, नज़ीर साहब जो 2.5-3 हज़ार जो कुरड़ी जो फार्म मच्छी जो, उहो लुड़ी तबाह थी वियो। हिते कोई मदद नथो करे, पंहिंजी मदद असां पाण था कयूं। असां हारी ग़रीब मिसकीन व्याजनि जा भाण विधासीं, व्याजनि जा ॿिज खयासीं, कोई ऑफिसर मदद करणु नथो अचे। जी नाज़रीन, तव्हां हिते गोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त ही इरिगेशन अमलदारनि पारां हथरादू घारा लॻाया था वञनि। शाखनि में गुंजाइश खां वधीक पाणी छॾियो थो वञे, जंहिं सबबु ही घारा लॻी था वञनि। उन्हनि जो चवणु आहे त जॾहिं पाणी जी ज़रूरत हूंदी आहे त शाखनि में पाणी जेको आहे उहो बंदि कयो वेंदो आहे, ऐं जॾहिं पाणी जी ज़रूरत न हूंदी आहे त गुंजाइश खां वधीक पाणी छॾियो वेंदो आहे। जंहिं सबबु अॻे बि जेके केतिरा ई घारा लॻी चुका आहिनि शाख खे, उहे बि जेके उन्हनि बंदि न कराया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे उनखे गोठ गुलाम सरवर बबर वटां जेको घारो लॻियलु आहे, गोठाणा पंहिंजी मदद पाण ते घारे खे बंदि करण जी कोशिशनि में रुधल आहिनि। इतला बावजूदि को बि सरकारी अमलदार जेको आहे हिन वक़्तु कोन पहुतो आहे। जॾहिं त घारे खे जेकॾहिं जल्दी बंदि न कयो वियो त गोठ पिणु ॿुॾण जो जेको ख़तरो ज़ाहिर कयो पियो वञे। कैमरामैन बशीर अहमद सां गॾु सागर भट्टी, टाइम न्यूज़, गड़ी खैरो।